बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असी पॉसेसिव एडजेक्टिव के बारे में पढ़ंदासीं, यानी सिफ़त इजाफत। एड़ा सिफ़त जेके इसम सां गॾु इस्तेमाल थी उनकी मालकी के ज़ाहिर कन त एड़न सिफ़तन के सिफ़त इजाफत चइबो आहे। अचो तो पंहिंजे लेक्चर की शुरुआत कयूं। Possessive adjectives are used with noun to show possession। तो सिफ़त इजाफत नाउन सां इस्तेमाल थी करे पोजीशन या मालकी के शो कंदा आहिनि। जैसे मिसाल में लिखो है, माय बुक इज न्यू, आवर नाइफ आर बुलंट, योर नाइफ इज शार्प, हिज मदर इज इल, हर फादर इज टीचर, इट्स लेग इज ब्रोकन, देयर यूनियन इज स्ट्रॉन्ग, माय कार इज ग्रीन, योर बाइक इज रेड, our school is near, their home is made of bricks, his brother is major। हाँ जी मैं इन जुमले में गौर करूँ था तो इन जुमले में असां के जेको आहे पॉसेसिव एडजेक्टिव जेका आहिनि उहे my, our, your, his, her, their, its, their, my, your, our, his। ये जेका सब्जा साहब असांजा जेको आहे पॉसेसिव एडजेक्टिव आहिनि। पॉसेसिव एडजेक्टिव के सब डेफिनेशन में पॉसेसिव एडजेक्टिव आर यूज्ड विद नाउन्स। त जेके असां ॾिसूं था ये असांजा पॉसेसिव एडजेक्टिव आहिनि त इन्हनि खां बाद में यकदम जेको असां ॾिसूं था त जे बुक आहे असांजो नाउन, नाइफ असांजो नाउन, नाइफ असांजो नाउन, मदर वो भी नाउन, फादर वो भी नाउन, होम वो भी नाउन, लेग यो भी नाउन, यूनियन यो भी नाउन, कार यो भी नाउन, बाइक नाउन, स्कूल नाउन, ब्रदर असांजो नाउन। हाणे जेके ॾिसूं था असांजा ये माय, आवर, यूअर, हिज, हर, देयर, इट्स, ये सब असांजा जेको आहे पॉसेसिव एडजेक्टिव आहिनि जेके जेको आहे नाउन सां गॾु इस्तेमाल थी करे पोजीशन ॾेखारण जे लाइ जेको आहे इस्तेमाल थिया आहिनि। जीअं आहे माय बुक इज न्यू, मुंहिंजो किताब नओं आहे, आवर नाइफ्स आर बुलंट, असांजा चाकू जेका आहिनि उहे मुडा आहिनि, योर नाइफ इज शार्प, तुंहिंजो चाकू तिखो आहे, his mother is ill, हिंजी माउ बीमार आहे, her father is teacher, हिंजो पीउ उस्ताद आहे, their home is made of bricks, उन्हनि जो घर सिरनि जो ठहियल आहे, its leg is broken, हिंजी ॼंग भॻल आहे, their union is strong, उन्हनि जी जमायत उन्हनि जी यूनियन जेकी आहे उहा मज़बूत आहे, my car is green, मुंहिंजी कार साई आहे, your bike is red, तुंहिंजी बाइक जेकी आहे उहा गाड़ी आहे, our school is near, असांजो स्कूल वेझो आहे, his brother is major, हिनजो भाउ मेजर आहे। त हाणे असां ॾिसूं था जेका असांजा लफ़्ज़ my, our, your, their, its वग़ैरह ये सभु जेका आहिनि इहे नाउन सां गॾु इस्तेमालु थिया आहिनि ऐं इहे असांजा सभु जो सभु जेको आहे इहे जो पॉसेसिव एडजेक्टिव आहिनि जेके नाउन सां गॾु इस्तेमाल थी करे जेको आहे उहो कंहिं शइ जी जेको आहे उहा मालकी या ओनरशिप के ज़ाहिर करे रहिया आहिनि। दोस्तों उम्मीद आहे तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेके तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि अचे इनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। तव्हांजी वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।